नबी साईं वटि हिकिड़ो शख़्स अची करे पेश थियो, पंहिंजे वालिद जी शिकायत अची करे लॻायई। छो जो क़ानूनी लिहाज़ सां उहो शख़्स सही बि हुयो। नबी साईं खे अची करे शिकायत कई, साईं मुंहिंजो पीउ मुंहिंजे माल मां मुंहिंजी इजाज़त खां बग़ैर ख़र्च करे रहियो आहे, पंहिंजे ज़ात जे मथां पंहिंजे आल अयाल जे मथां ख़र्च करे रहियो आहे। क़ानूनी लिहाज़ सां इहो आहे मुंहिंजो जेको माल आहे उहो माउ पीउ जो कोन्हे, मां जेकर चाहियां त उन्हनि खे ॾियां, लिहाज़ा मुंहिंजो पीउ मुंहिंजी इजाज़त खां बग़ैर माल ख़र्च करे रहियो आहे। नबी साईं उनजे पीउ ॾे माण्हू मोकिलियो त हिन अमरा जे पीउ खे वठी अचो। जॾहिं उनजे पीउ खे चयो वियो त तुंहिंजे पुट नबी साईं वटि तुंहिंजी शिकायत लॻाई आहे त तुंहिंजो माल बग़ैर इजाज़त जे ख़र्च करे रहियो आहीं। मां पीउ जे पेरनि जे हेठां ज़मीन निकिरी वई त मुंहिंजो पुटु नबी साईं वटि अची करे शिकायत लॻाई आहे। नबी मूंखे अलाए छा चवंदो, अलाए छा मुंहिंजे बारे में क़ुर मजीद जे अंदरि नाज़िल थींदो। उहो ॾकंदो आयो, दिलि में कुझु अशार चवंदो आयो। नबी साईं जी ख़िदमत में अची करे पेश थियो। अञा उहो शख़्स पीउ उनजो पोतो ई कोन। अल्लाह ताला हज़रत जिब्राइल खे नाज़िल फरमायो, जिब्राइल वञ मुंहिंजे नबी खे चओ हिन जो फ़ैसिलो बाद में कजांइ, अॻु में हिन जा इहे शेर ॿुध जेके रस्ते में अचे पियो त दिलि में इहो शेर तवंदो अचे पियो। उहो शख़्स जॾहिं नबी साईं वटि पेश थियो, नबी साईं चयो त तुंहिंजे पुटु मूं वटि शिकायत लॻाई आहे, इहो फ़ैसिलो मां बाद में कंदुसि। सभ खां पहिरीं मूंखे तूं उहे अशार ॿुधाए जेके तुंहिंजी दिलि जी दुनिया में उथिया ऐं उते ई दफ़न थी विया। मूंखे उहे अशार ॿुधाए, पोइ मां फ़ैसिलो थो कयां। उन नबी साईं खे चयो त तव्हां अल्लाह जो रसूल आहियो, अल्लाह तव्हांजो वहदहू ला शरीक लहू आहे। मुंहिंजे दिलि में इहे शेर उथिया, ग़ज़ौतुका मौलूदन व मिनतुका याफ़िआ तउल बिमा अजनी अलैका व तनहल। मां दिलि में इहो शेर चयो, नंढपिण में मां तोखे ग़िज़ा ॾिनी, जवान थियण खां बाद में तुंहिंजी सॼियूं ज़िमेदारियूं मां खयूं आहिनि। पहिरियों त तूं नंढपिण हुए, नंढो हुए त मां तोखे जवान बणायो, तुंहिंजे सॼे ख़र्चनि खे तुंहिंजे ज़िमेदारियुनि खे मां क़बूल कयो। खाइण पीअण तुंहिंजे मुंहिंजी कमाई मथां हुयो। इज़ा लैलतन ज़ाफ़त के बिस्सा में लम अबद, जॾहिं राति जे वक़्त में तोखे का तकलीफ़ अचे पई त असांजी निंड हराम थी वञे पई, सॼी राति असां बेक़रारी में बेसुकून असां वेही रहूं पिया, तुंहिंजे इन बीमारी जे लाइ असां परेशान थियूं पिया। इहो पीउ जो शेर नबी साईं खे ॿुधाए रहियो हो, पंहिंजे पुट खे इहा मयार ॾेई रहियो हो। नंढो हुए त असां तोखे जवान करे वॾो कयोसीं, तुंहिंजे ख़र्चनि खे बर्दाश्त कयोसीं। जॾहिं तुंहिंजे मथां बीमारी अचे पई त असां बीमार थी वञूं पिया, असांजी निंड हराम थी वञे पई। कानी अनल मतरूक दून का बिल्लज़ी, बल्कि जॾहिं तोखे इहा बीमारी लॻे पई, ॼण त इहा तोखे बीमारी न लॻे पई, तुरिक तो बी दूनी फ़ाई निताहुल, इहा बीमारी तोखे न लॻे पई। जॾहिं बीमार तूं थिए पियो त इहा असांखे पंहिंजी बीमारी लॻे पई। तख़ाफ़ुर रद्दी नफ़्सी अलैका व इन्नहा, जॾहिं तुंहिंजे मथां बीमारी हैवी थी वञे पई, तकलीफ़ तोखे बीमारी वरी सख़्तु थी वञे पई। लिताअलम अनल मौत वक़्तुन मुअज्जलुन, असां इहो सम्झूं पिया त तूं अन क़रीब मरण वारो आहीं, हालांकि मौत जो वक़्तु क़रीब हो, पर असांजी दिलि खुटके में हुई, बेसुकून हुई। ऐं जॾहिं फलम्मा बलगत सिन्न वल गायत लती, पोइ तूं जंहिं उमिरि खे पहुची वएं, वॾो थी वएं, जवान थी वएं, पोइ अयो आहे मदा मा कुंद फ़ीका मिल, जेका तूं ख़्वाहिश करें पियो, जेका तूं घुर्ज ॾसें पियो, असां तुंहिंजी उहा घुर्ज पूरी कयूं पिया। शेर तमामु वॾो आहे, वक़्तु तमामु मुख़्तसिर आहे। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे शेर ॿुधंदो वञे पियो, उहा पीउ जी उहा दर्दनाक दास्तान ॿुधंदो वञे पियो त असां हिन जी कीअं ख़िदमत कईसीं, हिन खे ग़िज़ा ॾिनीसीं, हिन जी बीमारी खे, हिन जी तकलीफ़ खे असां पंहिंजो सम्झियोसीं। पर हीउ शख़्स अची करे तो वटि शिकायत लॻाई आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमतुल लिल आलमीन पैगंबर पंहिंजा हथ सिधा करे उन पुट जी गिरबान खे वरितो, झिणका ॾेई करे, लोॾा ॾेई करे नबी साईं जे पुट खे हेठि मथे करे चयो, अंत व मालुक लिअबीका, तूं ऐं तुंहिंजो माल तुंहिंजो सभु पीउ जो आहे, तुंहिंजो ऐं तुंहिंजो जेको माल आहे तूं आहे, इहो सभु तुंहिंजे पीउ जे लाइ आहे। 3 दफ़ा नबी साईं हुनखे धड़का ॾेई करे पंहिंजी कचहरी में उथाए छॾियो। यानी नबी साईं खे इहो बर्दाश्त न थियो जो तूं पंहिंजे पीउ जी शिकायत मूं वटि खणी आयो आहीं, हालांकि हिन तुंहिंजे बचपन में तोसां छा सुलूक रखियो आहे, छा अख़्तियार रखियो आहे, छा रवैयो रखियो आहे। उनखां बाद में वालिदा जे बारे में, माउ जे बारे में हिकु तमामु अहम वाक़ियो आहे जेको छॾणु मुनासिबु नथो लॻे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु दफ़े हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु खे फरमायो, ए उमर फ़ारूक, मुंहिंजे हिन इलाइक़े जे अंदरि जज़ीरा अरब जे अंदरि हिकिड़ो शख़्स आहे जंहिंजो नालो उवैस आहे, जेको यमन जे अंदरि रहंदड़ आहे, करन क़बीले में रहंदड़ आहे।
वो वॾो भलो माण्हू आहे, हिन वक़्त बि मुंहिंजे ज़माने में बि मौजूदु आहे, मुसलमान आहे, ईमान आंदो आहे, पर जेकॾहिं मूं वटि अचे हा, मुंहिंजी ज़ियारत करे हा, मुंहिंजे हथ ते बैयत करे हा, साहबी जो रुतबो उनखे मिली वञे हा, पर माउ जी ख़िदमत जे करे उनजी पोड़ी माउ आहे, जेकॾहिं मूं वटि अचे हा, मुंहिंजी ख़िदमत में पेश थिए हा, बैयत करे हा, मुंहिंजी ज़ियारत करे हा, साहबी जो वॾो मक़ाम दर्जो हासिल करे हा, पर उनजी पोड़ी पोइ माउ हुई। हिन खां सवाइ उनजी ख़िदमत करण वारो केरु कोन हो। उमर फारूक उनजी अल्लाह ताला वटि एतिरी आओ भगत आहे, जेको बि मुंहं मां कढंदो आहे, जेको अल्लाह खां घुरंदो आहे, उहो अल्लाह ताला हिन जी दुआ खे रद्द न कंदो आहे, अल्लाह जी दुआ खे ख़ाली न मोटाईंदो आहे। ऐं उनजे कमर जे अंदरि पासे में उनजे पुठी में हिकिड़ो बरस जो दाग़ आहे, जेको अॼोके दौर जे अंदरि बि अछो चिटो थी करे बीहंदो आहे। पहिरियां उनखे इहा वॾी बीमारी हुई, अल्लाह खां दुआ घुरियईं, सिर्फ़ु उहा बीमारी नंढड़ी थी वई आहे, जीअं दिर में सिको हूंदो आहे ओतिरी उनजी वञी करे इहो अछो चिटो वञी करे बचियो आहे। इहो इन जे करे बचियो आहे, जीअं इन खे ॾिसी करे उहो अल्लाह खे यादि कंदो आहे। उमर फारूक जॾहिं इहो शख़्स तोसां मिले त पंहिंजे लाइ दुआ उन खां ज़रूरु कराइजांइ। हालांकि उनजो अल्लाह ताला वटि वॾो मक़ाम ऐं मर्तबो आहे, उहो एतिरो मक़ाम आहे जो साहबी जे रुतबे खे छॾण जे बावजूदि बि, मुंहिंजी बैयत ऐं मुंहिंजी ज़ियारत करण जे न करण जे बावजूदि बि अल्लाह ताला वटि हुनजो वॾो मक़ाम ऐं मर्तबो आहे, जो शायदि तुंहिंजी अल्लाह दुआ रद्द कंदो हुजे, अल्लाह हुनजी दुआ खे कॾहिं रद्द न कंदो आहे। हज़रत उमर फारूक तलाश शुरू करे ॾिनी, एतिरे ताईं जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने खां हलिया विया। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी ख़िलाफ़त आई, हज़रत उमर फारूक ॻोल्हींदो रहियो, अवेस करण वारो न लभियो। उनखां बाद में हज़रत उमर बिन ख़त्ताब जी जॾहिं ख़िलाफ़त आई, हज़रत उमर बिन ख़त्ताब मदीने खां हज जे इरादे सां मके आयो आहे। बैतुल्लाह जे अंदरि वेठो हो, कंहिं शख़्स अची करे चयो, साईं जंहिं माण्हू जी तव्हांखे तलाश आहे, छो जो हज़रत उमर बिन ख़त्ताब इंतिहा करे छॾी उनखे ॻोल्हा जे लाइ। इहो दिलि में ख़्यालु हो त मथां इहा हसरत खणी करे वञा, उनखां दुआ न घुरायां, अलाए उहो अॻिते मूंखां दुनिया छॾे न वञे, अलाए मां न छॾे वञा। इन जे करे हज़रत उमर बिन ख़त्ताब वसार तमामु कोशिशि कई उन हज़रत अवैस करनी खे ॻोल्हण जे लाइ। पर जॾहिं ख़बर पई बैतुल्लाह जे अंदरि वेठो हो, साईं जंहिं माण्हू जी तव्हांखे तलाश आहे, अवैस नाले सां उहो शख़्स मिना जे अंदरि ठहिरियल आहे। जेकॾहिं तव्हां हुकुम कयो त मां उन खे तव्हांजे तरफ़ वठी अचां, तव्हां अमीरुल मोमिनीन आहियो, ख़लीफ़तुल मुस्लिमीन आहियो। हज़रत उमर बिन ख़त्ताब फरमायो, उनखे हेॾे न वठी अचु, उन जी अल्लाह वटि वरी इज़त ऐं मक़ाम आहे, अल्लाह वटि जी वरी आओ भगत आहे, लिहाज़ा मां उन जे तरफ़ पेश थींदुसि, उनजी ख़िदमत में पेश थींदुसि, इहा उन जी इज़त ऐं मक़ाम आहे। हज़रत उमर बिन ख़त्ताब मिना जे मैदान में आयो, खेमे में कुझु करन क़बीले जा माण्हू बीठा हा। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमा, अय्युकुम अवैस, तव्हां मां अड़े अवैस केरु आहे? हिकिड़ो शख़्स वेठो हो, जेको चुल्हे जे मथां बाहि जे मथां देगड़ी खे चाढ़े रहियो हो, भाॼी पचाए रहियो हो। उन उथी करे चयो, साईं मां अवैस आहियां, मां यमन खां कर्न खां आयो आहियां। हज़रत उमर बिन ख़त्ताब उनजे बरस जे दाग़ जे बारे में पुछा कयो त छा तोखे कंहिं वक़्त में बरस जी बीमारी अछो चिटो हुयो? उन चयो, साईं वाक़ई मूंखे बरस जी बीमारी दाग़ हुई, अल्लाह ताला खां दुआ घुरी, अल्लाह ताला मुंहिंजी उहा दुआ रद्द न कई आहे। चईं तूं कर्न क़बीले खां आयो आहे? चए हा मां कर्न क़बीले खां आयो आहियां। चई त नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में तूं साहिब ईमान हुयो? चएसि हा साहिब ईमान हुयुसि। चए पोइ नबी साईं सां बैयत छो न कयई, नबी जी ज़ियारत छो न कयई? ज़ियारत करे हा त असां वांगुरु सहाबी थी वञे हा। चयईं त मां अमर जी ख़िदमत जे करे, जेका मुंहिंजी पोड़ी माउ हुई, उनखे अकेलो छॾे न पियो सघां, इन जे करे मां नबी साईं जी ज़ियारत न कई। मां यमन जे अंदरि हुयुसि, नबी साईं मदीने में हा, लिहाज़ा सफ़र लंबो हो, केतिरा महीना लॻी वञनि हा। हज़रत उमर बिन ख़त्ताब फरमायो, साईं मुंहिंजे लाइ दुआ कयो। उहो हज़रत उवैस करनी रज़ी अल्लाह ताला अन्हु हैरान ऐं परेशान थियो, से तव्हां सहाबी रसूल आहियो, अमीरुल मोमिनीन आहियो, ख़लीफ़तुल मुस्लिमीन आहियो, तव्हां नबी जे हथ ते बैयत कई आहे, नबी जी ज़ियारत कई आहे, नबी सां गॾु खाधो ऐं पीतो आहे, नबी सां गॾु तव्हां घुमिया आहियो, तव्हांखे दुनिया जे अंदरि जन्नत जी बिशारत मिली वई आहे, साईं मां तव्हांजे लाइ दुआ कयां? हज़रत उमर फरमायो, मां त तोखे सुञाणा ई न पियो, मूंखे त इहा ख़बर बि न हुई, वरी मुंहिंजी इहा ख़्वाहिश हुई त तोखां दुआ घुराईंदुसि। मुंहिंजे नबी मूंखे चयो आहे, अल्लाह उवैस करनी जी दुआ खे रद्द न कंदो आहे, इन जे करे मां तो वटि दुआ घुरण जे लाइ आयो आहियां। लिहाज़ा हज़रत उवैस करनी फरमाए, साईं हुकुम कयो, मां तव्हांजे लाइ कहिड़ी दुआ घुरियां?
तू ऐं मां हुजूं हा। इहा दुआ हज़रत अवैस खां घुरायूं आहे। दुआ कोर त असांखे ॿ टे ज़मीन जा जरे बि मिली वञनि, को भलो बंगलो मिली वञे, का भली गाॾी मिली वञे, का वॾी दौलत ऐं नौकरी मिली वञे, को वॾो उहिदो ऐं शोहरत मिली वञे, को भलो बाग़ खुली पवे, औलाद मुंहिंजी भली थी वञे। मुख़्तलिफ़ तरीक़े सां दुनिया जे लिहाज़ सां असां दुआऊं घुरायूं हा। पर हज़रत उमर बिन ख़त्ताब फरमायो, ख़लीफ़तुल मुस्लिमीन अमीरुल मोमिनीन फरमायो, वैसे करनी मुझे लाइ इहा दुआ घुर त अल्लाह ताला आख़िरत में मूंखां हिसाब किताब न वठी मुंहिंजे गुनाहनि खे माफ़ फरमाए। हज़रत अवैस करनी मुंहिंजे लाइ इहा दुआ घुरी आहे। केतिरो न वॾो इहो मक़ाम ऐं मर्तबो आहे। ज़ुल्म जी सज़ा दुनिया जे अंदरि मिलंदी आहे। जेको पंहिंजे वालिदैन खे ज़लील ऐं रुसवा दुनिया जे अंदरि कंदो आहे, अल्लाह ताला उन खे बि दुनिया जे अंदरि ज़लील ऐं रुसवा कंदो आहे। पोइ तव्हां वाक़ियो त ॿुधो हूंदो, हिकिड़ो शख़्स पंहिंजे पीउ खे गले खां वठी करे, गिरेबान खां वठी करे अंदरि कपिड़ो ऐं लोई विझी करे उनखे गीले रहियो हो। चङे टुकर ते उनखे गीले वियो। थोरे टुकर खां बाद में पीउ रोअणु लॻो। पुटु परेशान थियो त मुंहिंजा पीउ तोखे जेकॾहिं हेतिरो टुकड़ो गीले आयो आहियां त तूं न रुने, हे टुकड़ो ज़्यादा थोरो गीले वियो आहियां, हिन जॻह खां थोरो ज़्यादा गीलियो आहे त तूं रोअणु शुरू कयो आहे। उन कुराड़े शख़्स चयो, पुटु कंहिं वक़्त में इन जॻह ते मां पंहिंजे पीउ खे गीलियो हो, उहा इहा जॻह हुई, पर अॼु तूं मूंखे पीउ खां ज़्यादा गीलियो वञे थो, लिहाज़ा तूं इहो यादि रख, मूंखे हेतिरो गीलियो अथई, तुंहिंजो पुटु मूंखां वधीक तोखे गीलींदो, तुंहिंजी ज़्यादा नाफ़रमानी कंदो। लिहाज़ा अॼोके दौर जे अंदरि नाफ़रमान थियण जो सभ खां वधीक इहो बि सबबु आहे। हिकु त असां पंहिंजे औलाद खे बेदीन बणायो आहे, नबी जे सबक़नि खां उनखे परे कयो आहे, क़ुर जे दर्स खां उनखे परे कयो आहे, नबी जे फ़रमाननि खां असां उनखे परे कयो आहे। उहा उन्हनि माउ पीउ जी अहमियत छॾे ॾिनी आहे। उन्हनि ईअं सम्झियो आहे जीअं ॿाहिरि मुल्कनि वारा काफ़र सम्झंदा आहिनि। काफ़रनि वटि बि पंहिंजे माउ पीउ जी एतिरी अहमियत न हूंदी आहे। दीन इस्लाम तव्हां असांखे माउ पीउ जी अहमियत सम्झाए रहियो आहे। अल्लाह जो क़ुर बि चइनि जॻह ते असांखे वसियत फरमाई आहे। नबी साईं जे हदीस जे अंदरि बेशुमार आयतूं हदीसूं आहिनि। वक़्तु मुख़्तसिर हो, तंहिंजे करे बयानु न करे सघियो आहियां। दुआ आहे त अल्लाह ताला अमल साले करण जी तौफ़ीक़ नसीब अता फरमाए। अल्लाह ताला वालिदैन जी फ़रमाबरदारी नसीब अता फरमाए। झुकी करे उन्हनि सां ॻाल्हायो, निवड़त सां उन्हनि सां ॻाल्हायो। नबी साईं जी सख़्तु हदीस आहे, फरमाए जंहिंखां रब राज़ी थियो अल्लाह उन खां राज़ी थी पियो, जंहिंजा वालिदैन जंहिंखां नाराज़ थी विया अल्लाह उनखां नाराज़ आहे। नबी साईं उन्हनि जे मक़ाम में इहो फरमायो आहे, जेको पंहिंजे पीउ ऐं माउ ॾे भली नियत सां, ख़ुशी ऐं रज़ामंदी वारी नियत सां खिली करे उन्हनि जी ज़ियारत करे थो, उनखे मक़बूल हज जो सवाबु मिले थो। कंहिं साहिबी पुछा कयो, ऐं अल्लाह जा रसूल जेकॾहिं 100 दफ़ा असां खिली करे भले मूड सां, रज़ामंदी सां, भले मूड में असां जेकॾहिं पीउ ऐं माउ जी 100 दफ़ा ज़ियारत कयूं त छा 100 दफ़ा मक़बूल हज जो असांखे सवाबु मिलंदो? नबी साईं फरमाए नाम, उनखे 100 दफ़ा हज जो सवाबु मिलंदो। केतिरी न वॾी हदीस आहे। माउ पीउ खे ज़लील करे माल ऐं दौलत खां शिकायत करे बैतुल्लाह जो हज करणु वेंदा आहियूं। लिहाज़ा तुंहिंजे मथां इहा लानत आहे, नाराज़ आहे रब तोखां, न तुंहिंजो हज क़बूल आहे, न तोखे माउ पीउ जो हक़ बख़्शियो वेंदो, न तुंहिंजी पोइ निमाज़ क़बूल कई वेंदी। अहिड़ा माण्हू क़यामत जे ॾींहुं ज़लील ऐं रुसवा थींदड़ हूंदा। अल्लाह ताला असांखे निजात ॾे ऐं अल्लाह ताला असांखे इहा तौफ़ीक़ ॾिए जो असां वालिदैन सां सुहिणो सलूक इख़्तियार कयूं, मुहबत सां उन्हनि सां पेश अचूं। क़ुर थो फरमाए वकुल लहुमा क़ौलन करीमा, जॾहिं बि उन्हनि ॿिन्हिनि सां ॻाल्हायो भलो जवाबु न अचे त सुहिणो जवाबु ॻाल्हायो, सुहिणो जवाबु न अचे त ख़ामोशी इख़्तियार कयो। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।